इन्हें जो ऑर्डर दिया है आज छोरी होनी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चाल सही खुश है खैर अमन दुआ हुकुम के सही छा खपे यार अर्ज़ इहा त मां शहर में खणंदो आहियां दुकान मथो ते मुंहिंजो खातो खुलियल आहे नौकरी वारा माण्हू ख़बर थी सही आ हाणे उहो मोलई को वञे पियो पंहिंजो उमिरि ते अलाए काॾे माना दुकान बंदि करे वियो आहे मोलई। अच्छा हाणे मां चवां थो त मुंहिंजो खातो तूं पाण वटि खोल हर पहिरीं त जीअं पघार थींदी तोखे ॾींदो वेंदुमि। सही आ का ॻाल्हि न आहे नौकरी वारा हो हा साईं अलहमदुलिल्लाह छो न सही ॻाल्हि आहे पर हाणे सुबुह जो टाइम अञा ॾिसे थो त 10 रुपए जी बि गिराकी न थी आहे। हा 10 बजे मोटी जो पोइ तव्हांजो खातो ठाहियूं था जेको सामान खणो हाज़िर ॾियूं था। हा हा वॾी महिरबानी वॾी महिरबानी। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। टाइम ॾिठो ॿ थी विया मां बि होटल ते ई वेठो हुयुमि मां चयो 2 कलाक होटल ते वेहां काॾे घर वञा सही इहो खातो ठाहियो आहे महिरबानी कयो आहे। यार तुझी ॻाल्हि त सही आहे पर मसइलो हे आहे त नंढड़ो ईंदो आहे 1 बजे अच्छा मानी खणी ईंदो आहे उहो जीअं अचे पोइ तुंहिंजो खातो ठारायूं था हाज़िर नाराज़ न थीजो। न न नाराज़ हाणे तुंहिंजी महिरबानी आहे। हा उहो अचे न छो त हुन असुल चाहे नौकरी वारा माण्हू न असां वरी परेशान था थियूं खातो खुलियल हूंदो हे घर आहे नंढड़ो ईंदो जेको वठंदो वेंदो तूं लिखंदो वेंदे बसि। न न उहो को मसइलो न आहे अला ख़ैर करे 1 बजे जी 1 बजे हा मानी खणी ईंदा तव्हां बीहजो। ठीकु आहे महिरबानी। उस्ताद आयो मां खातो लिखंदुमि मुंहिंजो। यार नंढड़ो वियो स्कूल वरी उतों जी मोटियो आहे त वरी वियो आहे नाननि ॾे चंडो हेॾो निभागो आहे हिन टाइम ते मानी बि न खाधी आहे हाणे हीअं कयो तव्हां शाम जो अचो 5 बजे। असां हाणे 1 दफ़ो आयो आहियां ॿियों दफ़ो टियों दफ़ो खातो लिखणो अथई लिख न हर वरी कुते अॻियां हेॾे भॼाए थो होॾे भॼाए थो धंधो करणो अथई त कर न। शाम 5 बजे। ठीकु आहे 5 बजे। हाँ 5 बजे हले अचो तव्हां टेंशन न कयो भाऊ। अलाए कहिड़ो सामान चओ सोचियां पियो कहिड़े जो ऑर्डर ॾियां। हाँ सर्फ सर्फ काॾे वयो उस्ताद जी भाई जी जी वे हिन मां जान छॾाए खातो ठाहे 5 थी विया आहिनि अरे हेॾे भॼाए थो अरे होॾे भॼाए थो असां त वेही वेही तंग थी विया आहियूं बेज़ार थी विया आहियूं यकीन कर इहा ई ॻाल्हि थी। यार हाणे असुल मुंहिंजो दोस्त आहे उनजी आहे का टी पार्टी दावत उहो सॼी संगत उते वेठी आहे तूं हाणे हीअं कर नाराज़ न थी तूं सुबुह जो 8 बजे अचो। बाबा खातो ठाहिणो अथई त ठाहे न त जवाबु ॾिए न जान छॾाए न। बस सुबुह जो 8 बजे तुंहिंजो मां सुबुह बुबुह न आहे हाणे खातो ठाहिणो अथई छा आहे जान छॾाए ज़लील न कर असांखे। इन में ज़लील थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे चवां थो सुबुह जो 8 बजे। बाबा हाणे ॾिस न 5 दफ़ा त आया आहियूं न अरे हेॾे भॼाए थो अरे हेॾे भॼाए थो इहो ज़लील नथो करे छा थो करे इहो धंधो आहे इन धंधे खां पोइ वारा हरू लफ़्ज़ किना था निकिरनि न दवाई चढ़े थी न प्रेशर हाए थो थिए न। तव्हांजी प्रेशर हाए थिए थो भला छा दुकान वारनि ते वञी कावड़ लाहींदव छा। त उस्ताद तूं पाण चए थो न सुबुह अचु शाम अचु मंझंदि अचु 2 बजे अचु नंढड़ो नाननि ॾे वियो आहे नंढड़ो हीअं थियो आहे नंढड़ो हीअं थियो आहे। दवाई अचाई थी न यार कीअं न ईंदी इंसान आहे 5 दफ़ा जॾहिं बार बार माण्हू हिकिड़े माण्हू ॾे पंधु कंदो ज़ाहिर ॻाल्हि आहे प्रेशर हाए थींदो तवाई चढ़ंदी माण्हू हैपर थींदो न। वो हेपर तू हेपर थे तो तवाई अचाई थी न जंहिंखे असां ओधर ते ॾियूं था उनजो खातो ठाहियूं था न पोइ 10 चकर जीअं तूं हेॾे माॾे पंध करे थो उन्हनि जे दर वञूं था कॾहिं उहे चवनि था नाननि वियो आहे कॾहिं चई अबो हिते न आहे कॾहिं अबो रोंबी ते वियो आहे कॾहिं लाभ ते वियो आहे सौदो ई 500 ॾियूं था पोइ मिंट सां इलाज उनखे कयूं था माना हाणे तूं पंध करे आयो तोखे ब्लड प्रेशर चढ़ाई थो न त उन टाइम माण्हू न करनि असां ओधर सां न कंदा आहियूं या बोर्ड ते लिखाए छॾ न बाक़ी हर हेॾे मोकिले थो हर हेॾे मोकिले थो हर हेॾे कुते वांगुरु सहकायो थी नथी ॾियणो त न कर न। तूं अंधो आहे मंडो आहे तोखे दिमाग़ कोन्हे लिखियल पढ़ियल आहे तोखे कंहिं नौकिरी ॾिनी आहे तू सरकारी मुलाज़िम आहे तोखे एतिरो सम्झ में नथो अचे त 1 चकर मोटायो अथई माना न 2 चकर मोटायो अथई माना न 3 चकर मोटायो अथई त अञा न 4 चकर मोटायो अथई त अञा न मोटी आयो आहे। यार हाणे पोइ तूं उन टाइम न करे त ॿिए कंहिंखे ॾिसो आहे न उहे ॿिया हूंदा जेको तुंहिंजो खणी विया आहिनि सौदो उन्हनि जी बाहि असां मोकिल ॾींदो असां ॿियनि वांगुरु लोकाऊं जा तूं असांखे लंब सम्झो आहे छा। जंहिं दुकान बंदि कयो आहे उहो उमिरि ते कोन वियो आहे भाऊ उनखे तोजड़नि कर्ज़ाई कयो आहे हाणे बि उनजा बुक खोल तोरे बकाया पैसा हूंदासीं। यार हाणे पोइ तुंहिंजो छा चाचे जो पुटु थी आहे उन कर्ज़ तोखे ॾियूं था असां न सौदो बाबा निकिर दुकान न त न करे न माण्हू पहिरियों ई पोइ न त कई मां सम्झी वञ न
तू भी धंधो कयो रोज़ी कई अॼुकल्ह हर दुकान ओधर को सवा नथो हले हा हाँ ॿिया तॾहिं दुकान दुकान हाणे खाली थी वियो थी न हा हे माशाल्लाह भरियल हाँ, आहे, खाली थी माशाअल्लाह। वियो आहे। शिकिली हथम हथम धोको के ॾाढ़ी वारी शेव करे पी धंधे ते। हल 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 माण्हू उन टाइम न करे न हिते आसरो हुते कुते के ज़लील कयो थी असांखे वो भाऊ सवेरे घर वञ माई पादर आणंदे सौदो घर पातर हणंदी भाऊ सौदो घर कोन थी जेको तू 4 चक्कर पंधु करे आवा न तो वटि न लूण आहे न मिर्च आहे न खंड आहे न पत्ती आहे सवेरे सां माई खे वञी मोड़े हाँ मां पिनी खाईंदो आहियां तो दर तो अची खड़काए मानी वठदो आहियां न मां वटि छा मिलंदी मां वटि छा मिलंदी शिकिली चङी आहे तुंहिंजी तूं छा ॾींदे असांखे हाणे हले तो या न कॾहिं फ़क़ीर खे रुपयो ख़ैरात ॾिनी थी हाँ वो दर ते सामान का भेजदो बीठो आहे हुन जो दुकान बंदि कराए वरी हिन दुकान जी कढ लॻो आहे बाबा जेको अलाह ॾे तो शुक्र आहे मालिक लख एहसान ने पंहिंजी रोक ते वेकिरी जेके थिए थी करे घुरण वारो न के को घुरूं हुन होॾे दुकान हूंदो त हिक हिक ॾे पंध करे कॾहिं अबो हिते न आहे कॾहिं चाचो हिते न आहे कॾहिं बाबे खे पघार मिले कॾहिं अधे खे पघार मिले ॼण ओधर बि कयूं ॼण तव्हांजा नौकर हूं असां